Question number 6. Using the appropriate formula, find the value of following. हिननि जो वैल्यू फाइंड कयो एप्रोप्रिएट फार्मूला यूज़ करे 107 स्क्वायर असां हिन खे 107 खे हीअं बि लिखी सघूं था 100 + 7 100 खे 7 खे असीं डिकम्पोज़ करे बि लिखी सघूं था त हाणे फार्मूलो ठही वियो a + b होल स्क्वायर हिन खे a + b होल स्क्वायर सां सॉल्व कयूं पहिरें जो a जो स्क्वायर प्लस ॿिन्ही ज़रब जी ॿीण 2ab a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर हितां असांखे मिलंदो 100 जो स्क्वायर कयूं त ही 2 ॿुड़ियूं 4 ॿुड़ियूं थींदियूं 100 जो स्क्वायर यानी 100 ज़रबिया 100 10,000 थी वेंदो ही ज़रब करणु आसान आहे अगरि ॿुड़ियुनि वारी ज़रब हुजे त यानी 0 वारी ज़रब हुजे त ही 2 ॿुड़ियूं साॻियूं हेठि हिक सां मल्टीप्लाई कयोसि हिक खे 0 सां 0 हिक खे 0 सां 0 हिक खे हिक सां 1 सिंपल आहे यानी 100 जो स्क्वायर हूअं बि शार्ट फार्मूलो इहो आहे त 2 ॿुड़ियूं हुजनि स्क्वायर कंदा 4 ॿुड़ियूं थी वेंदियूं ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयूं 7 खे 2 सां 14 थींदो 1400 थी वियो प्लस 7 जो स्क्वायर थींदो 49 ही सभु एड कयूं त घणो थींदो 10,000 1400 प्लस 49 आंसर थींदो 9441 आंसर थी वियो 111449 यानी एका ॾह सब 1000 11,449 कॾहिं जॾहिं असीं 107 जो स्क्वायर कयूं हाणे 67 ज़रबिया 67 जी सॉल्यूशन हिते एड कयोसीं त हिते 70 मां 7 घटि कयूं या 60 + 7 बि करे सघूं था पर असीं 70 मां 3 घटि 70 मां 3 घटि 67 थी वियो 67 ज़रबिया 67 माना 67 स्क्वायर ज़रब साॻिए में कंदा आहियूं त स्क्वायर थी वेंदो आहे 70 मां 3 घटि कयूं घटि कयोसीं a - b होल स्क्वायर फार्मूलो थिए a स्क्वायर - 2ab प्लस b स्क्वायर हीअ आहे ही सम्झो b आहे a स्क्वायर - 2ab प्लस b स्क्वायर त हीअ थी वेंदो 7 जो स्क्वायर 49 थी वेंदो पर 2 0 1 0 आहे ॿी 0 थी वेंदी 70 खे 70 सां साॻे ई तरीक़े सां त 0 0 लही ईंदी 70 ज़रबिया 70 0 लही आई 7 खे हाणे हिननि सां मल्टीप्लाई 7 खे 0 सां कयूं हीअ बि 0 लही आई 7 खे 7 सां 49 यानी जेतिरो 0 हूंदियूं हेठि लाइ नंबर खे मल्टीप्लाई कंदासीं माइनस ही मल्टीप्लाई कयूं त 420 बिठ खां 6 6 खे 7 सां 42 0 जी 0 साॻी प्लस 9 3 जो स्क्वायर ही ॿई एड कंदासीं ही सबट्रैक्ट कंदासीं 409 ही थियो 4909 माइनस 420 9 जा 9 2 0 मां 9 हिकु हेॾा हटंदासीं 10 10 मां 2 विया त बचा 8 ही 8 8 मां हिकु न वरितुसि 8 मां 4 विया त 4 बचा 4 यानी आंसर थी वियो 4489 क्वेश्चन ही सॉल्व कयूं 8 नंबर ही थींदो 1104 जो स्क्वायर सॉल्यूशन 1104 स्क्वायर छो त ॿई अंग साॻा आहिनि ज़रब थी विया माना स्क्वायर थी वियो असीं हिन खे हीअं बि लिखी सघूं था हिते जॻह घटि आहे तंहिं करे हेॾां कंटिन्यू कंदा यानी 1100 + 4 1100 + 4 साॻियो 1104 थी वियो हाणे हिनखे a + b होल स्क्वायर फार्मूले ते सॉल्व कयूं a स्क्वायर a 1100 आहे b 4 आहे a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर ही थींदो 21 2 2 4 ॿुड़ियूं थींदियूं प्लस हिन ॿिन्ही खे मल्टीप्लाई 8 थी वियो 8 खे 11 सां कयूं त 88 पर 2 ॿुड़ियूं साॻियूं प्लस 6 जो स्क्वायर कयूं त 16 हाणे सभिनी खे एड कयूं 2100 सॉरी लिखंदासीं 4 ॿुड़ियूं 121 जे पोयां 4 ॿुड़ियूं
8800 ऐं 16 ही 6 ही 1 ही 8 8 ही 1 2 1 1 2 1 8 8 1 ये थी आंसर। ही सॉल्व कयूं हाणे असीं हिनखे हीअं लिखी सघूं था 100 माइनस 11 स्क्वायर 100 मां 11 घटि आहे 99 माना। हाणे हिनखे ए माइनस बी फार्मूला ते सॉल्व कयूं ए स्क्वायर माइनस 2 ए बी प्लस बी स्क्वायर हीअ थी वेंदो ए स्क्वायर घणो थी वियो 10,000 यानी 2 ॿुड़ियूं त 4 ॿुड़ी थी वेंदियूं स्क्वायर कयूं माना 100,000 ॿिया 100 ऑलरेडी सॉल्व करे आहियूं माइनस ॿिनि खे हिननि सभिनी सां ॿिनि खे 100 सां 200 200 खे 11 सां त 2200 प्लस 121 ही ऐं ही ॿई एड जा आहिनि एड कंदासीं ही सब्ट्रैक्ट कंदासीं ही थी वियो 10,121 मां 2200 सब्ट्रैक्ट कयूं ही 1 ही 2 हिक मां 2 न वेंदा हिकु हेॾे वठंदासीं 11 त माना 9 हिते 9 मां 2 विया त 7 आंसर थी वियो 7921। हाणे ही सॉल्व कयूं ही थी वियो 999 यानी 1000 मां 11 घटि 1000 मां 11 घटि स्क्वायर ही स्क्वायर आहे साॻिए अंग साॻिए सां ज़रब माना स्क्वायर ए माइनस बी फार्मूले ते कंदासीं ए स्क्वायर माइनस 2 ए बी प्लस बी स्क्वायर ही थी वेंदो 6 ॿुड़ियूं थी वेंदियूं 3 ॿुड़ियूं त 6 ॿुड़ियूं थी वेंदियूं यानी 1000 खे 1000 सां ज़रब कंदासीं त 10 लख थी वेंदा माइनस ही थी वेंदो 22,000 प्लस 121 ही हिकु जहिड़ा आहिनि एड कंदासीं ही सब्ट्रैक्ट कंदासीं ही ॿई एड कयासीं ही सब्ट्रैक्ट कयूं 22,000 ही 1 ही 2 सेम ही 1 सेम ही 2 विया हिते 10 थी वेंदो हिकु हिकु वठंदो वेंदो 10 मां 2 विया त 8 बचो हिते 9 9 मां 2 विया त 7 बचो ही 9 जा 9 यानी आंसर थी वियो 9788121।